नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। जम्मू कश्मीर में सेना जे ऑपरेशन में 3 आतंकवादी थिया ठार। जम्मू कश्मीर में राज्यपाल शासन खां पोइ एक्शन में आयल भारतीय सेना पारां ख़ासि ऑपरेशन करे 3 आतंकवादियुनि खे मारण में सफलता प्राप्त कई हुई। देश जे कुर्मियुनि सां प्रधानमंत्री मोदीअ कई सिधी चर्चा। भारत जे आला वज़ीर नरेंद्र मोदीअ वीडियो कॉन्फ्रेंस ज़रिए देश जे कुर्मियुनि सां सिधी चर्चा करे फसल खे वधीक सुठो बढ़ाइण जी चर्चा कई हुई। से लेकर के बाजार उपलब्ध कराने तक एक संतुलित और व्यापक योजना के तहत कार्य करने का हमने भरसक प्रयास किया है कि 2022 तक देश के किसानों की आय 2 गुना करने का लक्ष्य लेकर के आगे बढ़ना है। किसानों को साथ लेकर के आगे बढ़ना है। सरकार की पुरानी नीतियों में बदल करके आगे चलना है। जहां जहां कठिनाई है उन दूर कर करके आगे बढ़ना। और जब हमने किसानों की आय 2 गुना करने की बात की तो बहुत लोग ऐसे थे जिन्होंने उसका मजाक उड़ाया। ये तो संभव नहीं है, ये तो मुश्किल है, ये कैसे हो सकता है, निराश करने का एक वातावरण बना दिया। लेकिन हमने तय किया, देश के किसान पर मेरा भरोसा था। अगर हमारे देश के किसान के सामने कोई लक्ष्य रखा जाए, आवश्यक वातावरण पैदा किया जाए, बदलाव लाया जाए, तो मेरे देश का किसान रिस्क लेने को तैयार है, मेहनत करने को तैयार है, परिणाम लाने को तैयार है। जम्मू कश्मीर में राज्यपाल शासन थियो लागू। जम्मू कश्मीर में भाजपा ऐं पीडीपी सरकार जो गठबंधन टुटण ते चीफ मिनिस्टर पद तां महबूबा इस्तीफ़ा ॾियण सां राज्य में 6 महीननि लाइ राज्यपाल जो शासन लॻायो वियो आहे। जम्मू कश्मीर में 8 दफ़ो थियो राज्यपाल जो शासन। जम्मू ऐं कश्मीर में 6 महीननि लाइ राज्यपाल जो शासन लॻायो वियो आहे। तॾहिं हिन राज्य में ही 8 दफ़ो राज्यपाल जो शासन लॻाइण जी नौबत आई आहे। नडियाद पासे एक्सप्रेस वे ते एक्सीडेंट में 2 जी थी मौत। अहमदाबाद वडोदरा एक्सप्रेस वे ते नडियाद पासे एसटी बस ऐं 2 टैंकरनि जे विच में थियल एक्सीडेंट में 2 जी मौके ते ही मौत थी हुई ऐं केतिरा ही ज़ख़्मी थिया हुआ।
बोटा में दसाद में लगाया विया सीसीटीवी कैमरा। बोटाद ज़िले जे डसा ॻोठ में रेलवे जो जंक्शन आयल आहे, तॾहिं गुनाखोरी घटे इन करे ॻोठ में पुलिस ऐं प्रजा जी भागीदारीअ सां 22 पॉइंटनि ते सीसीटीवी कैमरा लॻाइण में आया आहिनि। गांधीनगर में गुजरात सरकार जी मिली कैबिनेट मीटिंग। गुजरात जे गांधीनगर में गुजरात सरकार जी कैबिनेट मीटिंग मुख्यमंत्री विजय रूपाणीअ जे अध्यक्षता में मिली हुई, जंहिंमें योग दिन ऐं समिट जी चर्चा कई वई हुई। नशो करे कार ड्राइव कंदड़ युवा भाजपा जो प्रमुख गिरफ्तार। गुजरात जे बिलीमोरा में शराब पी करे कार ड्राइव कंदड़ भाजपा युवा मोर्चे जे प्रमुख के पुलिस गिरफ्तार करे कानूनी कार्यवाही कई हुई। महसाणा जे खेरालू में बिजली ट्रांसफॉर्मर में लगी भाए। गुजरात में महसाणा जे खेरालू शहर में बिजली जे ट्रांसफॉर्मर में भाए लॻण सां अधु शहर में अंधारपट थींदे माण्हू बिजलीअ बिना परेशान थिया हुआ। महसाणा जिला पंचायत में कांग्रेस जे प्रमुख जी थी जीत। महसाणा जिला पंचायत में कांग्रेस जे सभ्यन के फार्म हाउस में रखण खां पोइ अज सभागृह में आणण खां पोइ थियल चूंडुनि में प्रमुख पद ते कांग्रेस जे शीलाबेन पटेल जी जीत थी हुई। गुजरात जी सरकारी स्कूलन में हली रही आहे पोलम पोल। गुजरात सरकार ॿारनि खे अभ्यास लाइ हिमथाए रही आहे, तॾहिं राज्य जी हज़ारे सरकारी प्राइमरी स्कूलनि में शागिर्दनि लाइ ज़रूरी सहूलियतूं न हुअण जो पिणु मञण में अची रहियो आहे। जेतपुर में पाड़ा भरियल कार से जुवान थियो गिरफ्तार। राजकोट जे जेतपुर में
पुलिस ब पाड़ा भरियल कार सां गॾु सलीम नाले जे जुवान खे गिरफ़्तार कयो हुओ। सलीम ही पाड़ा क़तल खाने खणी वञी रहियो हुअण जी शंका ते पुलिस कानूनी कार्यवाही कई हुई। पालनपुर में पैसनि जी लेन देन जे करे जुवान थियो किडनैप। गुजरात जे पालनपुर में क्रिकेट सट्टे जे पैसनि जी लेन देन में कार में आयल 4 बदमाश जुवान जो किडनैप कंदे एक्शन में आयल पुलिस बदमाशनि खे पकड़े वरितो हुओ। सूरत जी स्कूल जो दरवाज़ो किरंदे 2 ॿार थिया ज़ख़्मी। सूरत जे लिंबायत में आयल सरकारी प्राइमरी स्कूल में मुख्य दरवाज़ो किरी पवण सां हुन जे हेठां 2 ॿार दॿिजी वञण ते उहे ज़ख़्मी थियण सां माण्हुनि में गुस्सो छायो आहे। उल्हासनगर में मल्हाई वई शिवाजी महाराज जी जन्म जयंती। उल्हासनगर में शिवाजी महाराज जो जन्मॾींहुं धामधूम सां मल्हायो वियो हुओ। इन मौक़े ते शहर जी स्कूलनि में केतिरा ई प्रोग्राम रखिया विया हुआ। विराट स्वरूप नारायण मंदिर में मची बहिराणे जी मौज। उल्हासनगर में आयल विराट नारायण स्वरूप मंदिर में रखण में आयल झूलण जे बहिराणे में सैकड़ों भक्तनि बहिराणे जी मौज मचाई हुई। मास्टर रांजन भवन में थियो सिंधी संगीत प्रोग्राम। उल्हासनगर में आयल मास्टर रांजन भवन में हर महीने वांगुर हिन वक्त पिण सिंधी संगीत जी मौज मची हुई, जंहिंमें सैकड़ों सिंधी संगीत प्रेमी जुड़िया हुआ। हो कोई पल्लों तो पाए, कोई अखों तो चाड़े, कोई गुल्ले तो चाड़े। लाल तुहिंजे दर ते ओ सुहिणा साईं, लाल तुहिंजे दर ते। कोई पल्लों तो पाए, कोई अखों तो पाए, कोई गुल्ले तो चाड़े। लाल तुहिंजे दर ते ओ सुहिणा साईं, लाल तुहिंजे दर ते। उल्हासनगर जे यात्री निवास में थियो मेडिकल कैंप।
उल्हासनगर में आयल सिंधी यात्री निवास में मेडिकल कैंप रखियो वियो हुओ, जंहिंमें हज़ारे मरीज़नि अची करे मेडिकल चेकअप करायो हुओ। अॼु 17 तारीख़ आर्तवार ॾींहुं पैनल नंबर 6 में असांजा सीनियर लीडर प्रकाश माखीजा ऐं महेश सुखरामाणी वार्ड में पैनल नंबर 6 में फ्री मेडिकल मेगा चेकअप कैंप रखियो वियो, जंहिंमें असांजे जेतिरा बि मध्यम वर्गीय ऐं जेके नीडी माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ हिते चेकअप करे उनखे काई अगरि वॾी बीमारी आहे त ऑपरेशन जी तेरना हॉस्पिटल जे तरफ़ां महात्मा ज्योतिबा फुले स्कीम जे अंदरि उन्हनि जी निशुल्क ऑपरेशन जी व्यवस्था कई वई आहे। उनमें उन्हनि जो केतिरो बि ख़र्चु हुजे उन्हनि खे पाई न लॻंदी, उन्हनि जो रहण खाइण पीअण जी बि व्यवस्था उन हॉस्पिटल जे तरफ़ां गवर्नमेंट जे तरफ़ां थींदी। इन अॼु कैंप में मंडल क्रमांक 2 जे अध्यक्ष विनोद गुवाणी ऐं उनजी सॼी टीम अची करे सॼी व्यवस्था ॾिठी। मां उन्हनि जो ॾाढो ॾाढो आभार व्यक्त थो कयां। ऐं अॼु जे इन कैंप में एतिरनि माण्हुनि लाभ वरितो आहे, माना मां चवंदुमि भई अॻिते इहे कैंपियूं असांजी बीजेपी जे तरफ़ां हर वार्ड हर मंडल में इहे निरंतर जारी रहंदियूं, छो त बरसाति जो मौसम हमेशह बीमारियूं खणी ईंदो आहे। उन मौसम में माण्हू वधीक बीमार थींदा आहिनि, त जनता खे सचेत करण लाइ उनखे जागरूक करण लाइ असां इहे कैंपूं ज़रूरु ऐं बारंबार लॻाईंदासीं। छत्तीसगढ़ में सिंधी समाज पारां थी क्विज कॉन्टेस्ट। भारत जे आख़िरी सिंधी राजा दाहिर सेन जे शहादत ॾींहं ते छत्तीसगढ़ जे दली राजहरा में सिंधी समाज पारां सिंधी क्विज कॉन्टेस्ट सिंधी एग्ज़ाम रखी वई हुई। सिंधी समाजी बोली कॾहिं न विसारियो, ॿारनि खे घर में सिंधी बोली सेखारियो। मिठड़ी अमर जी लोली दिल तना भुलायो, मुंहिंजी सिंधी सिंधी बोली मुंहिंजी मिठड़ी मिठड़ी बोली सदके वञा मौन तां जंहिंमें माउ ॾिनी हिलोली। ओ मुंहिंजी सिंधी सिंधी बोली मुंहिंजी मिठड़ी मिठड़ी बोली सदके वञा मौन तां जंहिंमें माउ ॾिनी हिलोली। भुज में सिंधी समाज कयो पार ब्रह्मा जो मेलो। कच्छ जे भुज में आयल स्टेशन रोड ते सिंधी खत्री समाज पारां दादा पार ब्रह्मा जो मेलो धामधूम सां मल्हायो वियो हुओ, जंहिंमें सत्संग ऐं भंडारो प्रसाद रखियो वियो हुओ। भुज नगर पालिका में चीफ ऑफिसर जी नियुक्ति करण जी थी गुर। भुज नगर पालिका में लंबे अरसे खां चीफ ऑफिसर न हुअण ते प्रजा परेशान थी रही आहे, तॾहिं हीअ जगह जल्दी भरण लाइ विपक्षी नेता राजेंद्र सिंह जाडेजा सीएम के पत्र लिखियो हो।
गांधीधाम में मोबाइल मुद्दे जुआन जी थी हत्या। गांधीधाम जे गणेश नगर में मोबाइल वापस वठण में थियल तकरार में जुआन ते चाकूअ जा वार करे हत्या करण ते पुलिस पारां तहकीकात शुरू कई वई आहे। भुज में स्वामीनारायण संत जो प्रेमालाप थियो वायरल। भुज जे स्वामीनारायण मंदिर जे संतन जो व्याभिचार चर्चा में आयो आहे। तॾहिं हिन मंदिर जे वधीक हिकु संत औरत सां कयल गलीच भाषा में प्रेमालाप सोशल मीडिया में वायरल थियो आहे। कच्छ जिला पंचायत में भाजपा जी सत्ता रही कायम। कच्छ जिला पंचायत में प्रमुख ऐं उप प्रमुख जी चूंडुनि में प्रमुख पद ते लक्ष्मण सिंह सोड़ा ऐं उप प्रमुख पद ते नियतिबेन पुकार बिन हरीफ नियुक्त किया हुआ। ये हुई अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।